मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल राति कसाई मोहल्ले मां आसिफ खोखर जे घर में थियल चोरी वारे वाक़िए बाद शहरी इत्ता जे चेयरमैन न्याज़ अली बुरड़ो मुतासिर ख़ानदान वटि पहुची वाक़िए बाबति तफ़सील वरिता। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे न्याज़ अली बुरड़ो चयो त शहर में वधंदड़ चोरी जूं वारदातूं इंतिहाई ॻणती जोगियूं आहिनि ऐं पुलिस खे फ़ौरी तौर ते इन जो नोटिस वठणु घुर्जे। हिन मुतालबो कयो त आसिफ खोखर जे घर में थियल चोरी जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं मुलविस जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। हिन वधीक चयो त जेकॾहिं शहरियुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी न बणायो वियो त शहरी इत्तेहाद सख़्त एहतिजाज करण ते बि मजबूर थींदो। न्याज़ अली बुरड़ो पुलिस इख्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में गश्त वधायो वञे ऐं अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ असराइता क़दम खंया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।